औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां मोहम्मद सुलेमान आरी जो। अॼु 15 मार्च 2025 जो ॾींहुं आहे। अॼु असांजो मौज़ू आहे शाहनवाज़ उर्फ़ शामो जी नस्ल जो सिलसिलो। शाहनवाज़ उर्फ़ शामे खे 3 पुट आहिनि: मोहम्मद उमर, हाजी, तैयब। मोहम्मद उमर खे 1 पुटु आहे, अदुल। हाजीअ खे 3 पुट आहिनि: पीरल, उस्मान, यार मोहम्मद। तैयब खे 1 पुटु आहे, मोहम्मद इब्राहिम। अदुल खे 4 पुट आहिनि: जादल, मोहम्मद उमर, मोहम्मद हसन, मोहम्मद मूसा। पीरल खे 4 पुट आहिनि: कोड़ल, हाजी, मोहम्मद हाशिम, गुलाम अली। उस्मान खे 3 पुट आहिनि: मोहम्मद ईसा, शाहनवाज़ उर्फ़ शामो, मोहम्मद। यार मोहम्मद खे 5 पुट आहिनि: दाऊद, अल्लाह ॾिनो, वज़ीर, मोहम्मद रमज़ान, शफ़ी मोहम्मद। मोहम्मद इब्राहिम खे 1 पुटु आहे, तैयब उर्फ़ मोरो। जादल खे 2 पुट आहिनि: अब्दुल, परियल। मोहम्मद उमर खे 1 पुटु आहे, नसीर अहमद। मोहम्मद हसन खे 1 पुटु आहे, अल्लाह ॾिनो। मोहम्मद मूसा खे 1 पुटु आहे, मोहम्मद मिठल। कोड़ल खे 1 पुटु आहे, नज़ीर अहमद उर्फ़ कारो। हाजीअ खे 3 पुट आहिनि: रुस्तम अली, गुलाम हुसैन, तालिब हुसैन। मोहम्मद हाशिम खे 4 पुट आहिनि: पीर बख्श, मोहम्मद उर्स, लियाकत अली, मुनवर अली। गुलाम अलीअ खे 3 पुट आहिनि: इमरान अली, इरफान अली, फरहान अली। मोहम्मद ईसा खे 3 पुट आहिनि: मोहम्मद बख्शल, रोशन अली, मोहम्मद उस्मान। शाहनवाज़ उर्फ़ शामे खे 2 पुट आहिनि: अज़ीज़ुल्लाह, ख़ादिम हुसैन। दाऊद खे 4 पुट आहिनि: हज़ूर बख्श, धणी बख्श, गौस बख्श, अहमद बख्श। अल्लाह ॾिने खे 6 पुट आहिनि: सिकंदर अली, गुलाम रसूल उर्फ़ ॻाढ़ो, गुलाम हुसैन, दीन मोहम्मद उर्फ़ चिबड़, गुलाम सरवर, गुलाम नबी। वज़ीर खे 1 पुटु आहे, यार मोहम्मद। मोहम्मद रमज़ान खे 1 पुटु आहे, गुलाम कादिर उर्फ़ गुलण। शफ़ी मोहम्मद खे 2 पुट आहिनि: अली गोहर, ज़ुल्फ़कार अली। मोरो खे 3 पुट आहिनि: मोहम्मद इब्राहिम, रसूल बख्श, तैयब। अदुल खे 4 पुट आहिनि: जादल, गुलाम असगर, नियाज़ हुसैन, ख़ालिद हुसैन। परियल खे 6 पुट आहिनि: अता हुसैन, अब्दुल फ़ताह, फ़याज़ हुसैन, गुलाम मुर्तज़ा, आफ़ताब अहमद, महताब अली। नसीर अहमद खे 2 पुट आहिनि: फ़िदा हुसैन, मोहम्मद हनीफ़। अल्लाह ॾिनो खे 1 पुटु आहे, मोहम्मद हसन। मोहम्मद मिठल खे 5 पुट आहिनि: शहज़ादो, मोहम्मद मूसा, वली मोहम्मद, गदा हुसैन, हाकिम अली। नज़ीर अहमद खे 2 पुट आहिनि: नईम अली, नदीम अली। रुस्तम खे 3 पुट आहिनि: कामरान अली, जवाद अली, हाजी। गुलाम हुसैन खे 3 पुट आहिनि: जुनैद, फैज़, अब्द। तालिब हुसैन खे 2 पुट आहिनि: लतीफ़, फ़तह अली। पीर बख्श खे 1 पुटु आहे, मोहम्मद उर्स खे 1 पुटु आहे, मोहम्मद हाशिम। लियाकत अलीअ खे 1 पुटु आहे, तनवीर अली। फरहान अलीअ खे 2 पुट आहिनि: अली गोहर, मोमिन अली। इरफान अलीअ खे 1 पुटु आहे, गुलाम अली। मोहम्मद बख्शल खे 1 पुटु आहे, वहीद अली। रोशन अलीअ खे 2 पुट आहिनि: ज़ुल्फ़कार अली, मुख्तियार अली। अज़ीज़ुल्लाह खे 8 पुट आहिनि: अफ़ज़ल, अंसर, शाहनवाज़ उर्फ़ शामो, मंसूर उर्फ़ मुन्नो, आफ़ताब उर्फ़ हुको, मोहम्मद बाक़िर, ज़ाकिर हुसैन, अक़लेन अली। ख़ादिम हुसैन खे 1 पुटु आहे, अज़ादार। हज़ूर बख्श खे 6 पुट आहिनि: अनवर अली, हुबदार अली, मुनवर अली, दाऊद, मोहम्मद यूसुफ, सईद अली।
गौस बख्श खे 4 पुट आहिनि। गुलाम अकबर, गुलाम असगर, धनी बख्श, मोहम्मद उर्फ ममन। अहमद बख्श खे 4 पुट आहिनि। रियाज़ अली, फयाज़ अली, अमजद अली, ज़ुल्फ़कार उर्फ जाड़ो। सिकंदर अली खे 4 पुट आहिनि। बरकत अली, हसन, सदाम उर्फ वडेरो बुज़ू, अब्दुल रहीम। गुलाम रसूल खे 5 पुट आहिनि। नदीम, बचल, वहीद, वकार, ज़ीशान। गुलाम सिंह खे 3 पुट आहिनि। सारंग अली, सजाद अली, सागर अली। दीन मोहम्मद खे 1 पुट आहे, वारिस अली। गुलाम सरवर खे 3 पुट आहिनि। अलाह ॾिनो, रजीब, शोएब। गुलाम नबीअ खे 5 पुट आहिनि। मोहसिन, मदनी, गुलाम मुर्तज़ा, आसिफ, बिलावल। यार मोहम्मद खे 2 पुट आहिनि। मीर मोहम्मद, वज़ीर अली। गुलाम कादिर उर्फ गुलण खे 5 पुट आहिनि। बशीर अहमद, नबी बख्श, गुलाम हैदर, कदीर, राशिद। अली गौर खे 4 पुट आहिनि। ज़ाहिद अली, शाहिद अली, सिराज अली, महराज अली। ज़ुल्फ़कार खे 2 पुट आहिनि। शफ़ी मोहम्मद, अली गुल। मोहम्मद इब्राहिम खे 3 पुट आहिनि। मंज़ूर अली, मोरल उर्फ इमदाद अली, एजाज़ अली। जादल खे 2 पुट आहिनि। सिराज अली, महराज अली। गुलाम असगर खे 3 पुट आहिनि। वाजिद अली, माजिद अली उर्फ सोनो, मदनी। नियाज़ हुसैन खे 3 पुट आहिनि। राहिब अली, अयाज़ अली, अब्दुल करीम उर्फ सदाम। ख़ालिद हुसैन खे 2 पुट आहिनि। फ़हद अली, फयाज़ अली। अता हुसैन खे 1 पुट आहे, मोहम्मद परियल। अब्दुल फ़ताह खे 1 पुट आहे, अब्दुल्ला। फ़िदा हुसैन खे 2 पुट आहिनि। यासीन अली, मोहम्मद तहा। हनीफ़ खे 1 पुट आहे, मोहम्मद यामीन। मोहम्मद हसन खे 1 पुट आहे, अलाह ॾिनो। शहज़ादे खे 3 पुट आहिनि। गुलाम मुस्तफ़ा, जमील, जबल। नईम खे 1 पुट आहे, कोड़ो उर्फ नानो। कामरान अली खे 2 पुट आहिनि। रुस्तम अली, मदनी। वहीद अली खे 3 पुट आहिनि। महरान अली, मोहम्मद बख्शल उर्फ इज़राइल, फैज़ान अली। ज़ुल्फ़कार अली खे 2 पुट आहिनि। मोहम्मद ईसा, मोहम्मद। मंज़ूर अली खे 3 पुट आहिनि। मज़हर अली, अज़हर अली, इम्तियाज़ अली। एजाज़ अली खे 2 पुट आहिनि। रसूल बख्श, अली रज़ा। अज़हर अली खे 2 पुट आहिनि। मोहम्मद इब्राहिम, मोहम्मद तैयब। वाजिद अली खे 2 पुट आहिनि। हसनैन, हुसैन।